مسوڀرڳڙي में कराची कमेटी जे नाले में सिंध टोड़ण जी साज़िश ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कारकुननि अलावारे चौक खां अल्ताफ़ ख़ासखेली, गुलज़ार कल्होड़ो, आगा अब्बास, कामरेड निसार लगारी, अब्दुल सत्तार अबड़ो, रफ़ीक राणी, अरसलान बैलकाणी ऐं ॿियनि जी अॻवाणी में रैली कढी प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त पीपुल्स पार्टी आसिफ ज़रदारी ऐं फरियाल टालपुर जी करप्शन केसनि में रिआयत वठण लाइ सिंध जी सौदेबाज़ी कई आहे। PPMQM ऐं PTI गठजोड़ करे कराची कमेटी जे नाले में सिंध ते हमलो कयो आहे। हुननि जो त सिंध खे टोड़ण जी साज़िश दरअसल पाकिस्तान खे टोड़ण ऐं गैर मुस्तहकम करण जो आलमी साम्राजी मंसूबो आहे। जेसीं ताईं धरती ते हिकु बि सिंधी ज़िंदा आहे, इहो सिंध जी बका लाइ जंग विढ़ंदो। अॻवाननि चयो त पीपुल्स पार्टी इक़्तिदार ऐं करप्शन जे केसनि मां पाण खे बचाइण लाइ हमेशह सिंध जी पुठी में खंजर हयां आहिनि ऐं बेगुनाह मासूमनि जे खून जो सौदो कयो आहे। मुज़ाहिरे में इमरान बिरोही, अली शेर भट्टो, हुसैन अबड़ो, गुल विघियो, साईं गाज़ी पांधी, महबूब ख़ासखेली, अज़ीज़ुल्लाह बिरोही, मोहम्मद इब्राहिम बिरोही, नज़र मोहम्मद बिरोही ऐं ॿियनि सभिनी शिरकत कई।